आगाह के अवां खे अहम ख़बर है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिजली बहरान ते ज़ाब्तो आणण लाइ हंगामी इजलास तलब करे वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां मुल्क में वधंदड़ बिजली लोड शेडिंग ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। अवां खे आगाही ॾिनी पिया अहम ख़बर है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वज़ीरनि ऐं ऑफिसरनि ते कड़की पियो। अवाम खे ॾुखियाईयुनि मां कढो, का बि वज़ाहत क़बूल न कंदसि। अवां खे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवण आहे त अवाम तकलीफ़ में हुजे, आउं उन ते का बि सौदेबाज़ी बर्दाश्त न कंदसि। सॼे ॾींहं में का 2 कलाक खां वधीक लोड शेडिंग बर्दाश्त नथो करे सघां। कुझु बि करियो, 2 कलाकनि खां वधीक लोड शेडिंग बर्दाश्त न कंदसि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिजली बहरान ते ज़ाब्तो आणण लाइ हंगामी इजलास तलब करे वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां मुल्क में वधंदड़ बिजली लोड शेडिंग ते कावड़ जो इज़हार कयो वियो। वज़ीर आज़म वज़ीरनि ऐं ऑफिसरनि ते कड़की पियो। वज़ाहतूं रद्द कयूं वियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त अवाम खे ॾुखियाईयुनि मां कढो, का बि वज़ाहत क़बूल न कंदुसि। राब्तो कयो आहे इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। कुर्बान, ॿुधाइजो छा तफ़सील आहे? जी बिल्कुल। वज़ीर अज़म शहबाज शरीफ मुल्क में बिजली की जो बहरान है उन ते हंगामी इजलास तलब किया है। शहबाज शरीफ हींअर लाहौर में है, उते वापडा के अमले के तलब किया वियो है। बिजली वाले शोबे से लाॻापियल जेके ॿियनि इदारनि जा सरबराह आहिनि उहे इन इजलास में तलब किया विया आहिनि। हिन इजलास जो मक़सद मुल्क में बिजली जो बहरान जेको आहे उहो शिदत अख़्तियार करे वियो आहे। इन जे हवाले सां मामलनि ते गौर वीचार करणु आहे ऐं इन बहरान खे ते काबू पाइण जे हवाले सां जेके क़दम आहिनि उन बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। जी महिरबानी अवां जी कुर्बान अपडेट करण लाइ।